रानी सखर में ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते ट्रांसपोर्टर्स मुल्क सलामत लाखो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते ट्रांसपोर्टर सलामत लाखो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो आहे। वाक़े जा CCTV फुटेजिस भी साम्हूं अची विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ वाक़े सखर मां जिते ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते ट्रांसपोर्टर सलामत लाखो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जॾहिं त नारेबाज़ी पिणु कई वई आहे। वाक़े जा CCTV फुटेजिस भी साम्हूं अची विया आहिनि। वीडियो में पुलिस एहलकार ट्रांसपोर्टर सलामत लाखो खे गिरफ़्तार कंदे नज़र अचनि था। वीडियो में पुलिस एहलकार ट्रांसपोर्ट गिरफ़्तार कंदे नज़र अचनि था। ट्रांसपोर्ट इताद जे सॾ ते ट्रांसपोर्टर सलामत लाखो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट जो इताद जे सॾ ते रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदा सखर मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर जानवंत महर खान। जी जानवंत, छा तफ़सील आहिनि? जी सखर में ट्रांसपोर्टर्स जे तरफ़ां ट्रांसपोर्ट इताद मीरपुर ख़ास जे अॻवान जी गिरफ़्तारी खां पोइ गुम थियण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ट्रांसपोर्ट इताद जे तरफ़ां मीरपुर ख़ास पुलिस जे तरफ़ां गिरफ़्तार करे गुम थियल सलामत लाखो समेत जी गिरफ़्तारी खां पोइ उन्हनि खे गुम करे छॾण जे ख़िलाफ़ सखर जे ट्रांसपोर्टर्स जी तरफ़ां सिटी पॉइंट खां वठी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। उन मौक़े ते अहमद अली खोसो, काशिफ काज़ी, सऊद मीरानी, सलीम खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त मीरपुर ख़ास जी पुलिस ट्रांसपोर्टर अॻवान सलामत लाखो ऐं उन जे दोस्त खे गिरफ़्तार करण खां पोइ गुम करे छॾियो आहे। उन्हनि इल्ज़ाम लॻायो त बहादुर गुलाम कादिर मरी पारां गुज़िरियल 3 सालनि खां वठी सलामत लाखो ऐं उनजे ख़ानदान जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं थी रहियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मीरपुर ख़ास पुलिस कराची जे बहरिया टाउन मां सलामत लाखो ऐं उनजे दोस्त ज़ुहैब तुनियो बि गिरफ़्तार करे एहतजाज कंदड़ सखर जे ट्रांसपोर्टर्स जे तरफ़ां गिरफ़्तारीअ जे वक़्त जा जेके CCTV फुटेजिस आहिनि उहे बि मीडिया खे ॾिना विया, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त सलामत लाखो ऐं संदसि दोस्त खे घर वटां पुलिस गिरफ़्तार करे पुलिस जी गाॾी जे ज़रिए मोबाइल जे ज़रिए मुंतक़िल करे रही आहे। जी।